वाह हबीबी वडो चोटू है। वनो तलूर खरीदो। वाह जो तलूर जो शिकार थी वाह। वनो वनो तो भजी न वनो भजो वनो वनो। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। मुझे ये तो छापा क्यों? तोखे खबर ना है जा वडेरे जो मेहमान आयो आ दुबई को आयो आ असा इते तलूर जो शिकार कयो पे बियो छाता क्यों थे असा? मुझे सजो मुल्क मौला जो पयो आ इते असांजा घर नंग न बाहर बचो आ इते तमाम किए शिकार कयो था? तहां जा घर तो बाबा एक साइड है ना असा भी इंसान है ओड़ी गाल न शिकार करने में भला डोत न यार कुछ शर्म कर तू इन गोठ जो इन मिट्टिया जो आहे तू ही थारा माण्हू असांजे घरनि ॾे काए आयो ऐं अञा चई थो पियो त तुंहिंजा घर परे आहिनि। बाबा ही जमीन ही गोठ ही तला वो भी भोतार असांजे जो न तू छो तो असां सां ईअं अटके? मञा थो त सभु कुझु भोतार जो आहे पर इज़त नंग त असांजा पंहिंजा आहिनि न। पोइ तूं हाणे ॿुधाए छा कंदे असांखे? मां चवां थो त महिरबानी करे तव्हां हिन बेज़ुबान पखियुनि खे हिते न मारियो। ये सॼो मुल्क मौला जो जाॾे वञिणो थो उॾे वञो। या हबीबी हैया हैया ए केरा जेको असांजे मथे में पई आ? मां इन धरतीअ जो पुटु आहियां। बनीअ ते सिर ॾियण वारो उहो चोथो आहियां जेको तव्हां जहिड़े ख़ैरनि खे मुंहुं ॾियणु ख़ूब ॼाणे थो। असां सां तूं आज़माने विड़ी छो थो बाबा ने असांजी भोतार ज़मीन असां ज़रूर महिमान आयो शिकार त कंदासीं न बाबा। बाबा मां तव्हांखे शिकार खां मञा कोन थो कयां। मां इहो चवां थो त हिते मुंहिंजा घर आहिनि मुंहिंजा नंग आहिनि तव्हां ॿी जाइ ते वञी शिकार कयो न बाक़ी हिते मां शिकार करणु तव्हांखे कोन ॾींदुसि। असां शिकार कंदासीं बाबा हिते तोखे जेको करणो आहे तूं कर। ठीकु आहे कयो तव्हां शिकार मां बि सोशल मीडिया ते हलायां थो फेसबुक। अस्सलाम वालेकुम दोस्तों मां आहियां आज़म। ही ॾिसो ही वॾेरे जा माण्हू पंहिंजे अरबी दोस्तनि खे वठी आने करे असांजे हिन घरनि जे साम्हूं ही ॾिसो इहे सॼा घर माल मताव सभु कुझु असांजो आहे हिननि जे साम्हूं ही पखी शिकार करनि था पिया। जॾहिं मूं हिननि खे मना कयो त ही अञा मुंहिंजी गिची में पंहिंजी चवनि था त असां शिकार कंदासीं। तव्हां केरु थींदव असांखे रोकण वारा? छा असां हिन धरतीअ जा हिलाली पुट न आहियूं? छा असांजो हिन धरतीअ ते को बि वजूद न आहे? छा असांजी का हैसियत न आहे जो धारिया अची असांजे घरनि में बीही करे हिन पखियुनि जो शिकार कनि था पिया ऐं असां उन्हनि खे कुझु चई बि कोन था सघूं? मां सभिनी दोस्तनि खे इहो अर्ज़ु कंदुसि त महिरबानी करे हिन वीडियो खे शेयर कयो एतिरो शेयर कयो जो सिंध जी हर कुंड कुर्छ ताईं ही थींदड़ ज़ुल्म वाखो थिए ऐं जेको ही असां सां ज़ुल्म थी रहियो आहे इन जी रोक थिए त जीअं असां हिन धरतीअ जा वारिस पंहिंजी धरतीअ ते सुख जो साह खणी सघूं। ही धारिया असांजे वतन ते अची करे असांजे मथां रोब था हलाइनि ऐं ॾोह कंहिं ॿिए जो न आहे। इन में मुलविस को धारिया न आहिनि। असांजी इन मिट्टीअ मां जनम वठंदड़ असांजा सिंधी भाइर पर बदकिस्मती सां हिन तर जा वॾेरा जेके हिननि जी महिमान नवाज़ियूं कनि था ऐं असां ग़रीबनि खे चीता मुड़ो सम्झनि था पिया। छा असां हिन धरतीअ जा वारिस न आहियूं? छा हिन
गैरनि असांजे इन मुल्क जो ठीको खयो आहे। मां सभिनी दोस्तनि खे इहो ई अर्ज़ु कंदुसि त हिन वीडियो खे जेतिरो थी सघे शेयर कयो त जीअं सिंध जी कुंड कुर्छ ताईं हीउ वीडियो पहुचे। हीउ वीडियो शेयर कयो त जीअं सिंध जी कुंड कुर्छ ताईं पहुचे ऐं इन धरतीअ जो हर हिलाली पुट हे ॾिसो ही खुलण जी कोशिश कनि था। हेलो अस्सलाम वालेकुम। अरे रे तू असांजे मेहमान जी बेइज्जती कई आहे ऐं तू हुनखे गिरबान में पकड़ियो आहे। तू एतिरो मोतबर आहीं? मां चवां थो त सोशल मीडिया मां इहा हाणे जो हाणे वीडियो डिलीट कर, न तो सुठो कोन थींदई। वॾेरा ज़ुबान संभाले ॻाल्हाए ऐं होश ऐं हवास में ॻाल्हाए। मां मुड़ुसु माण्हू आहियां या न, इहो फ़ैसिलो दुनिया कंदी। वॾेरा छा इहा तुंहिंजी मुड़ुसी आहे त तूं धारनि माण्हुनि खे वठी अची असांजे घरनि जे अॻियां बीहारे पखियुनि जो शिकार थो करे? मां त उन बेज़ुबान पखियुनि जो आवाज़ बणिजी बीठो आहियां जिन खे ऐं जिन जे मासूम बच्चनि खे तव्हां शिकार करे पंहिंजे अरबी महिमाननि जे अॻियां पेश कंदा आहियो। ऐं मूंखे इहा बि ख़बर आहे वॾेरा त तव्हां पंहिंजे अरब महिमाननि खे ख़ुशि करण लाइ कहिड़ा कहिड़ा हीला वसीला कंदा आहियो। अञा बि चई थो त मुड़ुसु माण्हू तूं आहीं। एतिरो मोतबर आहीं जो असां सां ॾाढो थो करी। अरे मां चवां थो त हाणे जो हाणे इन फेसबुक मां वीडियो डिलीट कर, तो सुठो कोन थींदई। इहो त तारीख़ फ़ैसिलो कंदी वॾेरा, छो जो हिन सिंध अमड़ ते हिन सिंध जा सूर्या पुट रोज़ जनम वठंदा आहिनि ऐं उहे पंहिंजी सिंध अमड़ लाइ पंहिंजी जान बि कुर्बान करण में देर न आहिनि कंदा। हाणे त तुंहिंजो ऐं मुंहिंजो फ़ैसिलो हिन सिंध धरतीअ जा हिलाली पुट रखंदा। मां तो सां अहिड़ो हशर कंदुसि जो तुंहिंजो आवाज़ बि कोई न ॿुधंदो ऐं तुंहिंजा बच्चा बि यतीम थी वेंदा। वॾेरा भली तूं मूंखे मारे छॾ, पर छा हिन धरतीअ तां मूं जहिड़ा सवें आज़म मारे छॾींदे छा? न, कॾहिं बि न। त पोइ ठीकु आहे, हाणे तूं पंहिंजी मौत जो इंतज़ारु कर। हेलो अस्सलाम वालेकुम वकील साहब। वकील साहब मूंसां हिकु मसइलो थियो आहे।
या हबीबी हैया हैया असां तव्हांजे मुल्क में घुमंदी पई आहे तव्हांजो कसीर नौकर असांजी बेइज़्ती कई आहे तव्हां घबरायो न बाबा मां हुन सां अहिड़ी तादी कयां थो न वरी यादि रखंदो या हबीबी तो इहा ॻाल्हि सही कई आहे अरे वञ वञी आज़म खे वठी आ अगरि इज़त सां नथो अचे न कि जंभे खड़ी आ जी जी वॾेरा साईं मां हाणे जो हाणे वञा थो वॾेरा साईं असांजे हुन अरब महिमान जी बेइज़्ती कई आहे अस्सलाम वालेकुम दोस्तों मां आहियां आज़म जी सिंध जी लतीफ़ जी ॿोली दोस्तों जेका कल मूं फ़ोन ते वीडियो रिकॉर्ड करे सोशल मीडिया फेसबुक ते रखी हुई तो उन जो मक़सदु सिर्फ़ ऐं सिर्फ़ इन मासूम पखियुनि जो आवाज़ बणजण हुई ऐं असांजी धरतीअ ते असांजी सिंध अमर ते जेका धारिया काह करे हाणे वेहनि था ऐं असांजे वसीलनि मथां कब्ज़ो करे हक़ जमाइण जी कोशिश कनि था ऐं असां सिंधियुनि खे जीतामड़ा सम्झी लताड़नि पिया उन्हनि जे ख़िलाफ़ आवाज़ उथारण जी मुंहिंजी कोशिश हुई जेका सिंध जा तमामु सूरिया पुट हुआ उन सभिनी मुंहिंजी आवाज़ ते लबैक कयो ऐं सभिनी उन वीडियो खे तमामु घणो शेयर कयो मां सभिनी जो थोराइतो आहियां हाणे ही वडेरो मूंखे मौत मार धमकियूं ॾेई रहियो आहे ऐं चई रहियो आहे त जेतिरो जल्द थी सघे इहा वीडियो सोशल मीडिया तां डिलीट कर पर मां सिंध अमर सां वफ़ा ऐं मोहबत कंदो आहियां पोइ छो न मूंखे ही जान जो नज़रानो ॾियणो पियो सिंध अमर तां मां कुर्बान पर मां अॼु ही वीडियो रिकॉर्ड ते आणणु चाहियां थो त ही ज़ालिम वडेरो ज़ुल्म जी कंहिं बि इंतहा ताईं वेंदो छो जो इन वडेरे खे पंहिंजे अरब महिमान खे ख़ुशि करणो आहे इन अरब महिमान जे अॻियां असां सभु ॻोठ वासी इन्हनि वडेरनि जे अॻियां रिढ बकरी बराबरि आहियूं असांजी जान जी का बि क़ीमत न आहे पोइ छो न ही आज़म मौत जे मुंहं में हलियो वञे पर उनजो महिमान ख़ुशि थियणु घुरिजे सभिनी दोस्तनि खे मां इहो अर्ज़ु कंदुसि त मुंहिंजो ही वीडियो रिकॉर्ड में रखियो वञे छो जो सुभाणे मूंखे कुझु बि थी सघे थो तंहिंजे करे मूंखे कुझु थियो त हुनजो ज़िम्मेवार वडेरो ऐं हुनजो महिमान अरब हूंदो सभिनी दोस्तनि खे हिकु दफ़ा ॿीहर अर्ज़ु थो कयां त मुंहिंजो हीउ बयान रिकॉर्ड ते रखियो वञे जीअं सिंध जीअं लतीफ़ अल्लाह भाई करे थे पुट तू मुझे वड्डी थी आई घर जो ख्याल रख जा मां मोटी तो जा बाबा जल्दी अच जा मूंखे ता कसवा निंड न हंदी तू घबराए ना पुट मां हींअर वियस हींअर मोटियुस पुट पंहिंजी नंढड़ी भेण जो ख्याल रखजा ऐं हाणे तूं वॾी थी ॾेखारजा छो जो जेकॾहिं मां न अची सघां त पंहिंजी नंढड़ी भेण जो ख्याल रखजा जेकॾहिं तोखे निंड न अचे न त इहे समझा मां तोसां गॾु आहियां ऐं हा
कॾहिं ज़िंदगीअ में इन सिंध धरतीअ लाइ कुछ भी करण जो मौको मिले न तो की भाईजा ना की भाईजा अच्छा तो अच्छा तो आज़म ओ आज़म बाहर निकरी अचे असां तुझा मेहमान बीठा आहियूं अरे अची थो या असां अंदर अचूं अरे छा आहे छा ते तव्हां रड़ी कयो अरे ख़बर आहे हलो त अॻिते त वॾेरो तुंहिंजी ख़बर वठे थो हलो हलो हलूं था अॻियां जी अचो जेतिरो मारणो अथई न मार पर मुंहिंजी ॻाल्हि कन खोले ॿुधी छा त असां तव्हांजी न ग़ुलामी कई आहे न कंदासीं पर जेकॾहिं तूं इन्हनि जो ग़ुलाम बणिजी असांखे ग़ुलाम बणाइण थो चाहीं त तुंहिंजा इहे ख्वाब कॾहिं बि पूरा कोन थींदा तव्हां पंहिंजी इन ग़ुलामीअ में पंहिंजे महिमाननि खे असांजे सिंध जा नायाब वकील तलवार माराए खारायो था इन ख़िलाफ़ असां आवाज़ उथारियो आहे उथारींदासीं ऐं उथारींदा रहंदासीं छो जो ही सिंध धरती मूं जहिड़ा आज़म सवें पैदा कंदी ऐं असां तो जहिड़नि वॾेरनि ख़िलाफ़ आवाज़ उथारींदा रहंदासीं ऐं तव्हां पंहिंजे अरब महिमाननि खे खुश करण जे लाइ असांजी सिंध जो नायाब पखी तलवार महिमान नवाज़ी में इन्हनि खे पेश कयो था ऐं असां इहो आवाज़ उथारींदा रहंदासीं त असांजी सिंध धरतीअ लाइ तो जहिड़ा वॾेरा कंहिं अज़ाब खां घटि न आहिनि तोखे ख़बर न आहे ही अरब जॾहिं असां वॾेरा होॾे वेंदा आहियूं न त असांजी महिमान नवाज़ी में शबाब कबाब ऐं केतिरा ई ताम पेश कंदा आहिनि तूं असांखे झली थो हिननि जो शिकार न करायो छो एॾो मुड़िस माण्हू आई छा हा चवां थो त हिन महिमान खां माफ़ी वठ हिन में भलो अथई ऐं तुंहिंजी जान बख़्शे छॾींदुसि माफ़ी छाजी माफ़ी वॾेरा मां माफ़ी कॾहिं कोन वठंदुसि कॾहिं कोन पर यादि रखजां मुंहिंजे मरण खां पोइ मूं जहिड़ा सवें आज़म पैदा थींदा जेके हिन धरतीअ लाइ ऐं तो जहिड़े वॾेरनि लाइ आज़ाद बणिजंदा पोइ तूं हर हिक खां माफ़ी घुरंदो वतंदे पर तोखे माफ़ी मिलंदी कान या हबीबी हैया हैया
हाणे तोखे मार ॾियणी पई आहे। अरे नंढा नंढा बच्चा थई, पंहिंजे बच्चनि ते कुझु रहम खा, वठ माफ़ी, भलो थिए इन्ही में। वाह वाह चमचा वाह, सभिनी सिंध वासियुनि खे इहा वसियत थो कयां त हिन जहिड़े वॾेरे सां मुंहिंजे सोन जो सौदो न, पर इंसाफ़ कजो, इंसाफ़ न त मूं जहिड़ा कई आज़म इन तलवार पखी जिया मरंदा रहंदा। तो ये कौन मरंदे जैसी त तोखे सबक कोन सेखारींदासीं तो तूं पंहिंजो वात बंदि कोन कंदे। अरे ॾेस स्त्री महिमान खे। हाँ, स्त्री भी गरम थी वई आहे, ॾेस न। या हबीबी हैया हैया, हाणे तोखे सबक सेखारणो पई आहे। वठ गरम गरम स्त्रिया, ख्याल कजाए ख्याल कजाए।